क़ैद खाने खां ख़लीफ़े जे महल ताईं को एॾो डिघो रस्तो न हुयो। ख़लीफ़े जे महल जे हिक दरवाज़े खां उहो क़ैद खानो ॾिसिबो हुयो ऐं ॿी दरी खां मक़तल ते ॻिजूं ख़ामोश वेठल हूंदियूं हुयूं ऐं कांव गोड़ मचाए मक़तल में फहिलियल अफ़सरदगी खे मुतासिर कंदा हुया। महल जे मुख्य दरवाज़े खां सिरुनि जो फ़र्श उन फूहारे अॻियां पिए खुटियो जंहिं जे चौधारी कबूतर उॾंदा ऐं लहंदा हुया। मूसा यमनी केहीदास खे साण करे उन मुख़्तसिर रस्ते तां हलंदो महल में पहुतो। हिन खे जॾहिं ख़लीफ़े साम्हूं पेश कयो त उन जा 3 पुट उन खे उमिरि जे हिसाब सां नंढियूं वॾियूं ॾाढ़ियूं हुयूं। छट वारी कुर्सी चौधारी बीठल हुया। केहीदास पहुचण सां निवड़ी सलाम कयो ऐं ख़लीफ़े जे उभाउ खे हथ में खणी चुमियो। ख़लीफ़ो थकियल ऐं बीमार ॾिसिजी रहियो हुयो। मूं हिंदुस्तानी हकीमनि जा किस्सा ॿुधा आहिनि। ख़लीफ़े ईअं ॻाल्हायो जीअं अंदर मां आवाज़ खे धिका ॾेई ॿाहिरि कढण जी कोशिश कंदो हुजे। मूं ॿुधो आहे त सिंध जूं जड़ी बूटियूं असर ऐं इलाज लाइ बेमिसाल आहिनि। छा तूं सम्झी सघीं थो मुंहिंजो इलाज मुमकिन आहे? केहीदास महसूस कयो ख़लीफ़े हिन ते एतमाद करे रहियो आहे ऐं संदसि दिलि में नरम गोशो पैदा थी चुको आहे। जेकॾहिं हुज़ूर परूर नब्ज़ तपास जी इजाज़त ॾियनि त मर्ज़ जी तशख़ीस करे इलाज तजवीज़ करे सघां थो। हिकु ज्योतिषी जी हैसियत में हथ जूं लकीरूं ॾिसी क़िस्मत जो हाल पिणु ॿुधाए सघां थो। ख़लीफ़े खेसि इजाज़त ॾिनी त भल नब्ज़ तपासी ऐं हथ जूं लकीरूं ॾिसी क़िस्मत जो हाल मालूम करे। केहीदास ख़लीफ़े जी नब्ज़ ते हथु रखी कन भरिसां ईअं आंदो जीअं को ग़ैबी आवाज़ ॿुधण जी कोशिश कंदो हुजे। पोइ ख़लीफ़े जे हथ जी लकीरुनि खे ॾिठो जेकी हिक ॿिए मथां ईअं चढ़ियल हुयूं जीअं मदरसे में रियाज़ी जे उस्ताद कंहिं शागिर्द जे हिसाब खे कटे ग़लति कयो हुजे। केहीदास ग़ौर ऐं फ़िक्र में पइजी वियो जंहिंसां हिन जी पेशानी जूं लकीरूं गहरियूं थी वियूं। तव्हांजो इलाज मुमकिन आहे ऐं मुस्तक़बिल शानदार आहे। केहीदास चयो, अहिड़ो इलाज हिन दुनिया जे तख़्ते ते मौजूदु आहे जंहिं जे वापराइण सां अव्हां सिहतयाब थींदा ऐं मुस्तक़बिल अव्हां जो इंतज़ारु कंदो। ॿी सूरत में बर वक़्तु इलाज न थियो त तव्हां जी ममलिकत खे सान्यो पेश अची सघे थो। तव्हां जी सिहत ऐं हयाती हिकु अहिड़ो राज़ आहे जंहिंखां मुस्तक़बिल जा सभु सान्या ऐं हादसा दूर थी सघनि था। केहीदास जी ॻाल्हि ॿुधी ख़लीफ़े जे मुंहं ते सुरहाण अची वई। पोइ तूं इलाज शुरू कर, ख़लीफ़े हजलत मां चयो। वक़्तु ख़राब न कर, मूं वटि वक़्तु घटि आहे ऐं हा, उन ॻाल्हि खां पिणु वाक़ुफ़ कर त मुस्तक़बिल जे हादसनि मां तुंहिंजी कहिड़ी मुराद आहे। तव्हां जे हथ जी लकीरुनि मां उहा ॻाल्हि वाज़े आहे त ज़हल ऐं मरीख़ जो टकराव थियण वारो आहे जंहिं सूरत में ममलिकत जे माल मताउ ऐं औलाद खे नुक़सान जो अंदेशो आहे। ख़लीफ़ो चुप थी वियो। हिन जा 3 पुट ईअं ॾिसण लॻा जीअं इशारे जा मुंतज़िर हुजनि को हुकुम थिए त उन ते अमल करे सघनि। ममलिकत जे मामलनि जो फ़िकुर न कर, ख़लीफ़े चयो। मां मुंहुं ॾेई वेंदसि, बाक़ी बीमारी जो बिलो कर। पोइ बंदे खे इजाज़त ॾियो त झरझंग घुमी अहिड़ियूं जड़ी बूटियूं हासिल करे सघे जेकी इलाज में मददगार हुजनि। ख़लीफ़े वरी सोच में ॿुॾी ऐं चयो, छा तूं सम्झी सघीं थो? ख़लीफ़े चयो त ममलिकत बहर बानिया जे बयाबाननि में अहिड़ियूं जड़ी बूटियूं मिली सघंदियूं जेकी सिंध जे सरसब्ज़ मैदाननि में मौजूदु आहिनि। ख़लीफ़े जे सवाल ते केहीदास मुंझी पियो। हिन सोचियो तकड़ में ख़लीफ़े जी तबियत ख़िलाफ़ ॻाल्हि कई त चिड़ी पवंदो। जेकॾहिं ममलिकत बहर बानिया जे बयाबाननि में आज़ादु छॾियो वञे त तव्हां सां वाइदो थो करियां, केहीदास न वेंदसि। ईमानदारी ऐं वफ़ादारी सां कोशिश करे जड़ियूं बूटियूं हासिल करण जी कोशिश कंदसि। ख़लीफ़े 3 पुटनि ॾांहुं ॾिठो जेकी सम्झी विया हुया त हिन खे संदसि सलाह जी ज़रूरत आहे। ख़लीफ़े जो वॾो पुटु अबुल कास जंहिंजी तबियत में ज़नानापणो हुयो सलाह ॾींदे चयो, बाबा साईं, हीउ क़ैदी मूंखे वफ़ादार ऐं फ़र्ज़ शुनास ॾिसिजे थो। जेकॾहिं हिन ते एतमाद कयो वञे त का ख़राबी नज़र नथी अचे, पर मुंहिंजी राय आहे। विचें पुट चयो, हीउ क़ैदी भल केतिरो बि पहुतल छो न हुजे, उहा इजाज़त नथी ॾेई सघिजे त ममलिकत जी सरहदुनि अंदरि घुमी राज़नि खां वाक़िफ़ थिए दुश्मननि जी मदद करे। ख़लीफ़े जो नंढो पुटु जेको शीलो हुयो कावड़ में ॻाढ़ो थी वियो। हिन सां रहम जो वर्ताव न कयो वञे। उन चयो, अकुलमंदी
उन में आहे त हिन खे क़ैद में रखे नजूम जा कुझु गुर वरिता वञनि ऐं कंहिं बि सूरत में आज़ादु न छॾियो वञे। बज़ाहिर केईदास जे मुंहं ते उन्हनि मुतज़ाद रायनि जो तासुर पैदा न थियो। साॻियो अदब मां उन्हनि आॾो बीठल रहियो, पर संदसि मन में नफ़रत ऐं बदिले जा मच ॿरी रहिया हुया। हिन चङाई उन में सम्झी त कुझु न ॻाल्हाए ऐं ख़लीफ़े जे फ़ैसिले जो इंतज़ारु करे ख़लीफ़े पुटनि जी ॻाल्हि खे नज़रअंदाज़ करे सोचींदो रहियो त मर्ज़ ॾींहों ॾींहुं वञे थो वधंदो। काफ़ी इलाज कया पर को अफ़ाक़ो न थियो। जेकॾहिं तबियत ईअं रही त कुझु ॾींहंनि अंदरि मरी वेंदसि। ज़रूरी आहे त केईदास जी हिकमत खे आज़माए, जो ॿुड़दड़ खे नांग जो सहारो बि वॾो लॻंदो आहे। हिन ॼाणे वरितो त केईदास जे मन में भल नफ़रत समायल छो न हुजे, पर वक़्त ते ज़हर जी मरहम पुराणा फट छुटाए विझंदी आहे। हिन पुटनि जे एतिराज़नि खे नज़रअंदाज़ कंदे केईदास खे इजाज़त ॾिनी त ममलिकत जे बयाबाननि में भल अहिड़ियूं जड़ी बूटियूं ॻोल्हे, पर पाण खे आज़ादाना तौरु सम्झी हिन पोयां कुझु ख़ाबरूं ॻुझी तरह नज़रअंदाज़ी कंदा ऐं कंहिं बि ग़ैर क़ानूनी हरकत ते पकिड़े सज़ा ॾींदा। केईदास हथ ॿधी ख़लीफ़े जा थोरा मञा। ख़लीफ़े हिकु अशरफिन जी थैली हिन हवाले कई ऐं शहर में घर जो बंदोबस्तु कयो। घर एॾो त सोड़ो हुयो जो सिज जी रोशनी अंदरि न अची सघंदी हुई। हिन घणनि ॾींहंनि खां पोइ पेट भरे खाधो। जॾहिं सामत में आयो त खेसि हारांसी जी यादि पई। हिन जी अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया। हिन जी ज़िंदगी जो मक़सदु हारांसी जी आज़ादी खां सवाइ कुझु न हुयो। हिन अहिड़ी हिकमत अमली जोड़ण पे चाही जीअं ख़लीफ़ो महिरबानी थी हारांसी खे क़ैद मां कढी हिन हवाले करे सघे। हू कमरे जे हिकु कुंड खां ॿी कुंड में सोचींदो रहियो, कहिड़ो रस्तो आहे जंहिं ते हली हारांसी खे हासिलु करे सघिजे थो। हिन खे का ॻाल्हि सम्झ में न आई। अहिड़नि ई वीचारनि में हुयो त ॿ सिपाही कमरे में घिड़ी आया ऐं इतलाह ॾिनऊं, ख़लीफ़े जो वॾो पुटु अबुल कास तव्हां सां अकेलाई में मुलाक़ात करणु चाहे थो। जॾहिं निखलिस्तान जे उन नंढड़े महल में पहुतो त शाम थियण वारी हुई। सिज खजिन पोयां लहण जूं तयारियूं करे रहियो हुयो। मिटी जे गारे मां ठहियल उहो किले नुमा महल ऊंदाह जे पाछनि में ढकबो थिए वियो। उते पहुतो त हिन खे ॿाहिरि बीहारे अंदरि अबुल कास खे ॿुधायऊं। अबुल कास केईदास जो इंतज़ारु करे रहियो हुयो। उनखे उहा उणतुण हुई त मथां केईदास बयाबाननि में निकिरी न वञे ऐं उन सां हाल ओरण खां रहिजी न वञे। केईदास जी रवाने थियण खां अॻु हिन सां दिलि जी ॻाल्हि करणी हुई, जेका केतिरनि ॾींहंनि खां अंदरि में सांढियूं वेठो हुयो। उन सां उहे सभु ॻाल्हियूं अकेलाई में करणियूं हुयूं। उहो ई सबबु हुयो जो हिन केईदास सां मुलाक़ात लाइ उहो निखलिस्तान वारो महल चूंडियो हुयो, जेको परे हुयो ऐं केईदास सां कयल मुलाक़ात जी ख़बर कंहिंखे पवण जो अंदेशो न हुयो, छो जो अकेलाई में अहिड़ी मुलाक़ात ख़लीफ़े ऐं संदसि पुटनि में शक पैदा करे पई सघे त शायदि उन्हनि ख़िलाफ़ किन ॻुझियुनि साज़िशुनि में मशग़ूलो थी रहियो आहे। थोरे इंतज़ार खां पोइ केईदास खे अबुल कास साड़ो पेश कयो वियो, जेको हिकु ड्रिघे हाल में फ़ारस जी क़ालीन ते विहाणे खे टेक ॾेई वेठल हुयो। केईदास उते पहुची तोड़ी निवड़ी सलाम कयो। अबुल कास इशारो ॾिनो त अची संदसि भर में वेहे। केईदास भर में वेठो। अबुल कास दिलि जी ॻाल्हि करण खां अॻु लजी पिए थियो। उनजे गिटनि में रक्त भरिजी आयो ऐं शर्म खां अखियूं मिलाइण खां आरी हुयो। शहज़ादा तव्हां जो थोराइतो आहियां। अबुल कास खे चुप ॾिसी केईदास पाण ॻाल्हि चोरींदे चयो, अव्हां नाचीज़ खे मुलाक़ात जो शरफ़ बख़्शियो। अबुल कास ड्रिघो साह खणी दिलि जो राज़ ॿुधाइण जी कोशिशि कई। सभ खां पहिरियों तोखे अंजाम करणो पवंदो, अबुल कास चयो, त जेकी ॿुधाईंदसि तुंहिंजे अंदरि में राज़ रहंदो। तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हियुनि जी टे खे ख़बर न पवंदी। जे पई त तुंहिंजे सिर जो ख़ैरु न आहे। केईदास अबुल कास जे ॻाल्हाइण मां अंदाज़ो लॻायो त मामिलो मुख़्तलिफ़ नोइयत जो आहे। हिन जे वात मां निकितल का बि ग़लति ॻाल्हि हयाती लाइ हानिकार साबित थी सघे थी, पर अंदरि में उहा ख़ुशी बि महसूसु थी रही हुई त शाही ख़ानदान जे फ़र्दनि संदसि अहमियत वधंदी पई वञे। मां अंजाम करियां थो, हिन चयो त सभु ॻाल्हियूं सीने अंदरि सांढे रखंदसि। मूं ते भरोसो कयो, बंदो हर मुमकिन मदद लाइ तयारु आहे। अबुल कास थधो साह भरियो, गीत ॾेई
ऐं ॻाल्हायो। तोखे ॿुधाइण थो चाहियां त मां नामर्द आहियां, उन्हनि ख़सलतुनि खां वाझियलु आहियां जेकी ॿार पैदा करण लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि। मुंहिंजूं 4 शादियूं थियल आहिनि ऐं कई कनीज़ूं हरम में मौजूदु आहिनि। केतिरा दफ़ा कोशिशि कई त उन्हनि वेझो वञा पर कॾहिं कामयाबु न थियसि। मूं लाइ उहो अहसासु शर्मिंदगी ऐं महरूमी जो सबबु आहे। अॼु ॾींहं ताईं अहिड़ो ज़िक्र कंहिंसां न कयो अथमि, छो जो अहिड़ी ॻाल्हि जो ज़ाहिरु थियणु मुंहिंजे भाइरनि लाइ ख़ुशी जो बाइस थींदो। उन लाइ त ख़लीफ़े खां पोइ वॾे पुट जी हैसियत में हिन ममलिकत जो कारोबार मूंखे संभालणो आहे। मूंखां पोइ मुंहिंजी औलाद हिन ममलिकत जो कारोबार हलाईंदी। जेकॾहिं उन सिफ़त खां महरूम रहियसि त उहा भाइरनि ऐं उन्हनि जे औलाद जे हथ चढ़ी वेंदी, जेका ॻाल्हि सोचे मुंहिंजी रातिनि जी निंड हराम थी चुकी आहे। शायदि तोखे ख़बर न आहे त अंदरूनी तरह असां भाइरनि में वॾा तज़ाद आहिनि। ज़ाहिरी तरह खिलंदे ॻाल्हाईंदे नज़र अचूं था, हक़ीक़त उन जो उबतड़ आहे। जेकॾहिं वस पुॼे त हिक ॿिए खे मारे ॻिजुनि खे खाराए छॾियूं। मां पंहिंजनि भाइरनि खां ॾाढो ॾिनल ऐं मुहतात आहियां। ख़बर न आहे सुभाणे ख़लीफ़े जे मौत खां पोइ जॾहिं ममलिकत जूं वाॻूं संभालींदसि त मुंहिंजा भाइर कीअं बर्दाश्त कंदा। तोखे मुंहिंजी महरूमी जो इलाजु ज़हन में रखिणो आहे। जेकॾहिं ठीकु करण में कामयाबु वएं त तोसां वाइदो करियां थो जेकी घुरंदे तुंहिंजे हवाले कंदसि। ॿियो, तूं सितारनि जे हिसाब सां ॿुधाए मुस्तक़बिल में मुंहिंजे भाइरनि जो रवैयो कीअं हूंदो। छा उहे नुक़सान त न पहुचाईंदा। अबुलकास जूं ॻाल्हियूं ॿुधी केईदास हैरत में पइजी वियो। उन जी नामर्दी, अंदेशा ऐं विसविसा हिन जी दिलचस्पी जा बाइस हुया। हिन अबुलकास खे हथु ॾेखारण जी दरख़्वास्त कई। अबुलकास हथु खोले हिन आॾो कयो ऐं केईदास लकीरुनि खे ईअं ॾिसणु लॻो जीअं विञाइजी वियल रस्तनि में पंहिंजे छोटकारे जा दग ॻोल्हींदो हुजे। हिन जो छोटकारो हिन जी महबूबा हारांसी जो छोटकारो, पर उते सभु रस्ता बंदि हुया, सभु विछड़ियल ऐं हिक ॿिए में उलझियल हुया। हू काफ़ी देरि अबुलकास जे हथ जूं लकीरूं ॾिसंदो रहियो। हिकु काग़ज़ ते कुझु अंग लिखी कंहिं रियाज़ीदान जीअं हिसाब लॻाए ज़ांचो ठाहियो ऐं अबुलकास जे मुंहं ॾे ॾिसी मुरकियो। तव्हांजा सितारा रोशन ऐं क़िस्मत जा दर खुलियल आहिनि, हिन खेसि ख़ुशख़बरी ॾींदे चयो। हीअ ममलिकत वेझड़ाई में तव्हांजे मातहत हूंदी ऐं ज़बरदस्त हुक्मरान साबित थींदा। धणी तव्हांखे ख़ूबसूरत पुट सां नवाज़ींदो। अहिड़ी पेशनगोई ॿुधी अबुलकास जे मुंहं ते सुराही अची वई। तोखे यकीन थो ॾियारियां त पंहिंजे सिहतयाबी ऐं कामरानी जी सूरत में ग़ुलामी मां आज़ादु करे इनाम ऐं इकरामनि सां नवाज़ींदसि। अबुलकास जी ॻाल्हि ॿुधी केईदास जे मन में मायूसी जो तूफ़ान घुलणु लॻो। हिन खे हारांसी जी आज़ादी अज़ीज़ हुई, जेका क़ैद खाने जी दिलि ॾारींदड़ ऊंदा ऐं ख़ौफ़ मां साह खणी रही हुई। हिन जा सभु हीला पंहिंजी महबूबा जहिड़ी आज़ादी ऐं छोटकारे लाइ हुया। उन खां सवाइ अकेलो आज़ादु कीअं पिए थी सघियो। हिन जी हयाती उन बिना अधूरी हुई। सोचुनि में ॿुॾी वियो ऐं फ़िक्र जूं रेखाऊं मुंहं ते ततल वारी जे दड़नि मथां हलंदड़ लुक जीअं घुलणु लॻियूं। जेकॾहिं तुंहिंजे मन में को मुंझारो आहे त ॿुधाए, हिन खे परेशान ॾिसी अबुलकास चयो। केईदास सोचियो शायदि वक़्तु अची चुको आहे जो अंदर जी ॻाल्हि पर अबुलकास अॻियां ज़ाहिरु करे। हिन खे ॿुधाइणु घुरिजे त हारांसी खे हासिलु करण जो ख़्वाहिशमंद आहे। पोइ सोचियो अहिड़ी ॻाल्हि करण जो वक़्त खां पहिरियां बेवकूफ़ाणो अमल हूंदो। उन्हनि सोचुनि में वट खाई रहियो हुयो त अबुलकास साॻियो सुवालु वरी वरिजायो। केईदास कुझु चवणु चाहीं थो त हिजाब न कर। अबुलकास जी ॻाल्हि ते केईदास हिमत कई ऐं दिलि जो हाल ओरियो। शहज़ादा, मां सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु कंदसि त जेकॾहिं 19 औरतुनि मां हिकु औरत मुंहिंजे हवाले कई वञे त उमिरि भर एहसानमंद रहंदसि। केईदास जी ॻाल्हि ॿुधी अबुलकास जे मुंहं मां रतु छॾाइजी वियो ऐं उहो इल्तमास जे गुलनि जियां हेठि लड़की पियो। शायदि तोखे ख़बर न आहे, हिन चयो, सिंध मां हथु आयल माले गनीमत ऐं उहे 19 औरतूं असां वटि इराक़ जे हुक्मराननि जूं अमानतूं आहिनि। असांजी ममलिकत उन्हनि जे ज़ेरे असर ऐं ताबियत आहे। अहिड़ा अहकाम आयल आहिनि जिन तहत असीं माले गनीमत जा मालिक या दावेदार न आहियूं, पर उहो सभु इराक़ी हुक्मराननि लाइ आहे। अॼु ॾींहं ताईं उन्हनि कनीज़ुनि खे अखि खणी बि न ॾिठो आहे। मथां उहा ख़बर इराक़ी हुक्मराननि खे पवे ऐं का मुसीबत नाज़ुल न थी पवे। इराक़ी हुक्मराननि खे पहिरियां ई ग़लति फ़हमियूं आहिनि त असीं अंदरूनी तरह मक़रान ऐं
कया ख़ान जे इलाइक़नि जी हिमायत में मदद करे रहिया आहियूं। अहिड़ी सूरत में उन माले गनीमत सां का बि हथ चुरा नथा करे सघूं। इराक़ी हुकुमराननि जे इशारे जा मुंतज़िर आहियूं त सिंध मां हासिलु कयल उन माले गनीमत जो छा कजे। उहो समूरो रवानो कयो वञे या जुज़वी तौरु उन जो कुझु हिसो पाण खणण जा मजाज़ आहियूं। कैदास मायूस थी वियो ऐं कंधु हेठि करे वेही रहियो। हिन सोचियो जेकॾहिं उन्हनि 19 औरतुनि खे इराक़ मोकिलियो वियो त उहो नामुमकिन थी पवंदो त हारांसी खे हासिलु करे सघिजे। हिन खे ख़बर हुई त इराक़ी हुकुमरान ज़ालिम ऐं बेरहम आहिनि। हारांसी उन्हनि जे वर चढ़ी वई त हरम मां हिन जो लाश बि हासिलु न करे सघंदो। दिलि में दुआ घुरंदो रहियो त शल उहे 19 औरतूं इराक़ रवानियूं न थियनि ऐं उन्हनि हुकुमराननि जे हथ न चढ़नि, न त हारांसी तां हथ खणणो पवंदो ऐं उहा सदाईं लाइ विछड़ी जेरे दोज़ख हवाले थी वेंदी। हिन अबुलकास खे अर्ज़ु कयो भला इजाज़त ॾियो त उन औरत सां मुलाक़ात कयां। अबुलकास घणी सोच वीचार खां पोइ सिपाही खे हुकुम कयो सुबुह जो कैदास खे साण करे क़ैद खाने वञी उन औरत सां मुलाक़ात कराए जंहिंसां मिलण जो ख़्वाहिशमंद आहे। हिन सिपाही खे अकेलाई में वठी उहो बि सम्झायो त मुलाक़ात वक़्तु कैदास जे भरिसां रही ख़्यालु करे त का अहिड़ी हरकत न करे जंहिंसां ख़लीफ़े जी नज़र तां असां किरी पऊं। ॿिए ॾींहुं सुबुह जो सिपाही हिन खे साण करे उन क़ैद खाने रवानो थियो जिते उहे 19 औरतूं क़ैद हुयूं। उहो क़ैद खानो ॿियनि खां मुख़्तलिफ़ ऐं सुठी हालत में हुयो। पुराणे हरम जहिड़ो हुयो जंहिं जूं भितूं थुल्हियूं ऐं मिटीअ जूं ठहियल हुयूं। उन में हवादार रोशनदान ऐं वंगनि वारा दर हुया। अङण में खजी जा वण हुया ऐं विच ते हौज़ हुयो जंहिंमें बीठल पाणी ते सिंवर ॼमियल हुयो। सिपाही हिन खे वठी अहिड़े हंधि बीहारियो जिते कचे फर्श करे पोसल जी बूए फैलियल हुई। उन औरत जो नालो छा आहे जंहिंसां मिलणु चाहीं थो? सिपाही पुछियो। कैदास चयो हारांसी। हारांसी वासिल बासामी उन जो पूरो नालो आहे। हिन तकड़ मां चयो जीअं जल्द अंदरि वञी ऐं वक़्तु विञाइण बिना सॾे वापसि अचे। छो जो हारांसी जे मिलण जी हसरत संदसि मन में ज़िबह थियल ऊठ जीअं छड़ियूं हणी रही हुई। सिपाही अंदरि वियो ऐं कुझु देरि खां पोइ हिकु औरत खे साण करे उते पहुतो। कैदास ॾिठो उहा हारांसी हुई। हिन जी महबूबा, अखियुनि जी रोशनी, दिलि जो सुरूर जंहिंखे ॾिठे ॾींहं गुज़री चुका हुया। उन जी हालत ॾिसी ज़रे घटि रड़ निकिरी वई। सुॾिको उभरी निड़ी में फासी पियो। उन जा वार विछड़ी चुका हुया ऐं चहिरे ते पियल दाग़ चंड जहिड़ा हुया। वेकिरिन अखियुनि में साॻी चमक ऐं रोशनी हुई। उन जा मुरकंदड़ चप उदास ऐं वारीअ जीअं ख़ुश्क हुया। हिन ॾुकी उन खे सीने सां लॻायो। मुंहिंजी हारांसी, हिन चयो। कैदास सां मिली उन जूं उदास अखियूं सुकून सां बंदि थी वियूं। संदसि सुॾिका ईअं उभरिया जीअं हिक ॿिए जो पड़ाॾो हुजनि। हारांसी महसूसु कयो मुद्दतुनि खां पोइ कंहिं बड़ जी छांव में विहारे खेसि ज़ख़्मी पेरनि ते मरहम जूं पटियूं रखियूं हुजनि। मुंहिंजा कैदास मूंखे छॾे केॾांहुं हलियो? ऐं हिन चयो। पोइ उन ॿार जीअं रोअण लॻी जेको विञाइजी वियो हुजे ऐं पंहिंजनि सां मिलण खां पोइ ख़ुशी मां हंजूं हारींदो हुजे। मूंखे ॿूसट मां कढ न त मां मरी वेंदसि। हारांसी चयो। कैदास हिन जी बेवसी जा सुॾिका ऐं ॻोढ़ा उघिया ऐं मुंहं खे हथ में वठी ॾिसणु लॻो। हिमत खां कमु वठि खेसि दिलिजाए ॾींदे चयईं मां कोशिशि करे रहियो आहियां जेकर तोखे आज़ादु कराए सघां। हियाउं न हार। बहादुरी उन में आहे त हालतुनि जो मुक़ाबिलो कजे ऐं मुसीबतुनि मां पार पवण जी कोशिशि कजे। हिन हारांसी खे प्यारु कयो ऐं उन जे ख़ुश्क चपनि ते चुमियुनि जी बारिश कई। सिपाही ओट मां उहो ॾिसी रहियो हुयो। उन खां अॻु जो ॻाल्हि वधी रुसवाई जो सबबु बणिजे। अॻिते वधी कैदास वेझो आयो। मुलाक़ात जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे, उन चयो ऐं हिन खे गेले हारांसी खां परे कयो। हारांसी हिन खां ईअं अलॻि थी वई जीअं मेण जो मुजस्मो गर्मी ते पिघिरिजी तंदारू जीअं छिकिजी ॿध थी वियो हुजे। क़ैद खाने जा 2 सिपाही हारांसी खे साण करे अंदरि हलिया विया ऐं हूअ हंजूं हारींदी क़ैद खाने जी ऊंदाह में गुम थी वई। कैदास जॾहिं सिपाहियुनि सां ॿाहिरि निकिरी रहियो हुयो त हरमनुमा क़ैद खाने जी भितियुनि जी पोसल मां हारांसी जे सुॾिकनि जी बूइ अची रही हुई।